मीरपुर माथेलो में तामीर थियल अडावतूं हटाइण वारे फ़ैसिले खां पोइ सवनि जी तादाद में शहरिन घंटाघर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो। उन मौके ते रैली में शरीक शहरिन अकबर चाचड़, अब्दुल गफ़ार चाचड़, कमाल महर, रमज़ान कलवट समेत ॿियनि जो चवणु हो त असां हरगिज़ घर ड्राहिण न ॾींदासीं, भली असांखे मारे छॾीनि। हुननि चयो त असां मिसकीन ग़रीब आहियूं, पोरियो करे खेसि पंहिंजो बचनि लाइ अझो ठाहियो आहे जेको ड्राहियो पियो वञे। संदन चवणु आहे त 40 सालनि खां असांजा घर अॾियल आहिनि जेके आबपाशी खाते जी इंतज़ामिया ड्राहिण थी चाहे। अहिड़े फ़ैसिले खे खेनि रद्द करियूं था। का भी इरीगेशन प्रॉपर्टी ते ग़रीबनि जा घर आहिनि, असांजी या सुप्रीम कोर्ट के आला अख्तियारनि खे ऐं सभिनि खे मुतबाना रिक्वेस्ट आहे त इन ते नज़रसानी कई वञे। ही ग़रीब ऑलरेडी पहिरियों बि लॉकडाउन जे करे वीचारनि खे खाइण खां कुझु कोन्हे, तबाह बर्बाद थी विया आहिनि। नज़रसानी कयो ऐं इनखे फिलफौर रोकियो वञे। हिन ऑपरेशन खे न तमामु वॾो नुक़सानु थींदो जंहिंजो कंहिं बि तरह सां अज़ालो नथो थी सघे ऐं ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू परेशान थींदा। जीअं पहिरियां बि दोस्तनि चयो त अॻु में लॉकडाउन 13 महीननि जे करे ग़रीब माण्हू परेशान आहिनि, मजबूर आहिनि। त जेकॾहिं तव्हां हीअ हुननि जा घर एजाई कंदो त काॾे रोडनि रस्तनि ते अची वेंदा। वठण जो टाइम ईंदो आहे, हर हिक जे घर वेंदा आहिनि, लेकिन अॼु उहे चूंडियल नुमाइंदा आहिनि। आवाम जो आवाज़ छो नथा बणजनि? असां चूंडा नुमाइंदनि ऐं आला अख्तियारनि खे गुज़ारिश था कयूं त फिलफौर इन शइ जो नोटिस वठी हिन ग़रीब आवाम जे अब्जनि खे घरनि खे बचायो वञे ऐं उन्हनि जे जाइज़ मुतालबात खे तस्लीम कंदे उन्हनि जे घरनि खे बचायो वञे। हुननि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त जेसिताईं घर ड्राहिण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो तेसिताईं एहतिजाजी तहरीक खे जारी रखियो वेंदो। कैमरामैन रशीद सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।